गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज नवाबशाह में 3 ॾींहनि जो किताबी मेलो ऐं औरतुनि जे आलमी ॾींहं जी मुनासिबत सां कॉलेज जे हॉल में शानदार प्रोग्राम मुनक़द कयो वियो। हिन तक़रीब जो ख़ासि महिमान कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद रशीद अहमद ज़रदारी साहब हो। इन मौके ते शागिर्दनि मुख़्तलिफ़ टेबलोज़ पेश करे ख़ूब दाद हासिल कई। मेहमाननि में शामिल मैडम नसीम हसन मस्तोई, फातिमा जना स्कूल जी प्रिंसिपल मैडम हुमेरा मीर, मैडम शहनाज लाखो, डॉक्टर रुबीना एडी मेमून ऐं रीजनल डायरेक्टर कॉलेजिस शाहिदा परवीन अबड़ो, वुमेन कंप्लेंट सेल इंचार्ज नाहिद ऐं हुमेरा ताबिश, स्पोर्ट्स इंचार्ज शाजिया बलोच ऐं ॿियनि महिमाननि खे डिग्री कॉलेज प्रिंसिपल मैडम लाला रुख बलोच पारां अजरक ऐं शील जा तोहफ़ा पिणु ॾिना विया। प्रोग्राम में शरीक शागिर्दनि ऐं महिमाननि किताबी मेले जी साराह कई ऐं इन्हनि जो चवणु हो त किताबी मेलो बहितरीन क़दम आहे ऐं अहिड़ा प्रोग्राम थियणु घुरिजनि। औरतुनि जे हक़नि वारे ॾिहाड़े जे हवाले सां तक़रीब खे ख़िताब कंदे महिमाननि चयो त औरतुनि खे हक़ ॾिना वञनि। अॼु असां नवाबशाह जी गवर्नमेंट डिग्री कॉलेज गर्ल्स में मौजूदु आहियूं, जिते तमामु बहितरीन इंतिज़ामी हवाले सां बुक फेयर जो मेलो फेस्टिवल मुंतक़िद कयो वियो ऐं तमामु हिते सीनियर्स टीचर्स ऐं लेक्चरर्स तमामु मौजूदु हुआ ऐं जेको असांजे हिते DC साहब ऐं महिमान ख़ुशूसी ऐं हिते रशीद अंसारी ज़रदारी साहब जेको सो अदीब साहब उहो बि हिते मौजूदु हुआ ऐं तमामु सुठा हिनखे वीचार हुआ ऐं हिते तमामु जेके स्टूडेंट आहे तमामु परमुतमिन ऐं तमामु हिते जेको सो हिन स्कूल जे हवाले सां ई प्रोग्राम मुंतक़िद कयो वियो ऐं जंहिंमें बुक्स जे हवाले सां तमामु हिते लेटेस्ट लिटरेसी ऐं जेके से ॿारनि जे एजुकेशन जे हवाले सां बि ऐं तमामु जनरल बुक्स ऐं तमामु जेके बि एनी अदर्स जेके बुक्स हुआ उहे मौजूदु आहे ऐं उन तमामु जेके वीचार हुआ तमामु स्टूडेंट्स आहे त हर साल अहिड़ा जेके से बुक फेयर लॻंदा रहनि। हा, मां सम्झां थो त जेको प्रोग्राम 3 ॾींहंनि जो रखियो वियो आहे बुक फेस्टिवल जे हवाले सां ऐं इन में जेको अॼु 8 मार्च ते औरतुनि जो आलमी ॾींहुं आहे उन में जंहिं क़िस्म जो हिते शऊर उजागर कयो वियो आहे, हिकिड़ी अवेयरनेस कैंपेन आहे जंहिंमें असां पंहिंजे ॿारनि खे पंहिंजे ईंदड़ नस्लनि खे इहो मैसेज ॾियणु चाहियूं था त असांजे मुआशिरे में मर्द ऐं औरत बिल्कुलु बराबरि उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं किताब इंसान जो बहितरीनु दोस्त आहे जंहिंखे ॿारनि छॾे ॾिनो आहे त असांजी कोशिशि आहे त असां वरी उन्हनि खे किताब जी तरफ़ राग़िब करियूं ताकी हू किताबूं पढ़नि ऐं पंहिंजूं जेके फ्यूचर आहे मुस्तक़बिल आलमी डेज़ वुमेन जे हवाले सां कुझु चवंदो मैसेज ॾियणु चाहींदो असांजी सिंधियुनि औरतुनि खे या जेके बि औरत में एक्टिविटी कमु कनि जी इन में मां सम्झां थो त हाणे असां में अल्हम्दुलिल्लाह काफ़ी शऊर अची चुको आहे। असांजो जेके ख़वातीन आहिनि उहे पंहिंजे हक़ूक़ खां बिल्कुलु वाक़िफ़ आहिनि। काफ़ी नई लेजिस्लेशन थी आहे, नवां लॉज़ आया आहिनि, ज़रूरत उन्हनि जी इम्प्लीमेंटेशन जी आहे ऐं मां सम्झां थो त हाणे अॻे खां जेको असांजो मुआशिरो हो जंहिंमें जहालत हुई, हाणे इंशाअल्लाह ताला औरतूं पंहिंजे हक़नि जी हिफ़ाज़त करणु बि ॼाणनि थियूं ऐं सरकारी सतह ते जेके फोरम्स क़ाइमु कया विया आहिनि जंहिंमें जेको वूमन सेंटर्स आहिनि, ह्यूमन राइट्स आहिनि, जेको औरतुनि जे ख़िलाफ़ु ऑपरेशन या ज़ुल्म थिए थो उन जा इदारा ठाहिया विया आहिनि। त उन खां पोइ मूं ॾिठो आहे त काफ़ी असांजे औरतुनि में शऊर आयो आहे, उहे इन्हनि इदारनि खे अप्रोच कनि थियूं ऐं हाणे उन्हनि खे पंहिंजे हक़नि जी ख़बर आहे, ॼाण आहे। पर अॼु जो कोई प्रोग्राम हो उन जी ख़ासि ॻाल्हि इहा हुई त असां हिकिड़ो डिफरेंट मैसेज खणी आयासीं औरतुनि जी तालीम जे हवाले सां, उन्हनि में शऊर जे हवाले सां। त असां हिकिड़ो किताबी मेलो लॻायो आहे जीअं असांजी ॿारनि में असांजी फीमेल्स में इहो शऊर अचे त हू किताब ॾांहुं वापसि वरनि। हीअ जेका सोशल मीडिया जी ऐं मोबाइल जी जेका दुनिया आहे हितां निकिरी अचनि ऐं हिन इल्म जे ख़ज़ाने में अची पाण खे शामिलु कनि ऐं ॾिसनि ई किताबनि जी रंगारंग दुनिया वधे पई मैडम या घटि आहे? न वधे पई, इन में त हाणे गवर्नमेंट खे बि कोशिशूं वठणु घुरिजनि, पर कुझु NGOs आहिनि उहे बि सुठो कमु कनि पियूं ऐं असांजा इदारा ऐं असांजे माण्हुनि में बि हाणे काफ़ी शऊर अची विया औरतुनि जी तालीम जे हवाले सां। माशाअल्लाह जी वुमेन डे जे हवाले कुझु चवणु चाहींदो? हा जी, औरतुनि जे लाइ को हिकु ॾींहुं मख़सूस करणु या त सरासर नाइंसाफ़ी आहे। सॼो साल औरतुनि जो आहे, हर ॾींहुं औरतुनि जो आहे, बल्कि को बि ॾींहुं औरत जे बग़ैर नामुकमल आहे। ऐं औरत माउ आहे त उन्हनि जे पेरनि जे हेठां जन्नत आहे। हर कामयाब मर्द जे पुठियां बि हिकु औरत जो हथ हूंदो आहे। कॉलेज में इंक्रीमेंट ॿुधी आहे मसां तव्हांजो SOP तमामु सुठियूं आहिनि ऐं मूंखे ख़ुशी थींदी आहे कि तव्हां जेतिरी महिनत सां हिन कॉलेज में मशाला उजागर ऐं स्टूडेंट रेशो वधियो आहे जी। इन जी कुझु चवणु चाहींदो? कहिड़ा इक़दामात कया? जी, मूं जॾहिं बि एडमिशन्स थिया आहिनि ॿारनि सां गॾु आऊं वेही रहंदी आहियां, उन्हनि सां उन्हनि जा इशूज़ ॿुधंदी आहियां, उन्हनि जे पेरेंट्स खे कन्विंस कंदी आहियां, उन्हनि जी काउंसलिंग कंदी आहियां। हींअर असांजी डिग्री क्लासिस में बि मोर देन 500 स्टूडेंट्स जी इंक्रीमेंट थी आहे, जेका लास्ट ईयर खां 200% वधीक आहे। ऐं उन में कंट्रीब्यूशन मुंहिंजी सिर्फ़ु इहा आहे त ॿारनि जे विच में घड़ी पवंदी आहे, उन्हनि सां मुंहिंजी इंटरेक्शन तमामु घणी आहे। वुमेन के स्पेशल डे के मौके पे नादरा जो है
वो वुमेन वीक सेलिब्रेट कर रही है। सही। ये 8 से 14 तक का हमारा स्पेशल वुमेन रजिस्ट्रेशन इसमें आप वीक क्या है। प्रोवाइड करना चाह रहे हैं नागरा के हवाले से स्कूल में? हमने यहाँ पे अभी मोबाइल यूनिट डिप्लॉय किया है इनके हिसाब से, और जो फ्रेश फर्स्ट टाइम CNSE है वो फ्री ऑफ कॉस्ट दे रहे हैं। और ये कैंपेन जो है ये पूरे पाकिस्तान में है। तो बच्चे जो मेरे ख्याल में भी गोइंग स्टूडेंट नहीं, कॉलेज में क्योंकि जवनाइल भी बनता है बच्चों का, CNSE भी प्रोसेस होता है, स्मार्ट कार्ड बनता है। लेकिन ये कि हमारे पास क्योंकि बच्चे कॉलेज एज में ऑलमोस्ट 18 एंटर हो जाते हैं, तो ये एक तो अवेयरनेस का भी था और दूसरा रजिस्ट्रेशन का। मूंखे हिते अची बेन था ख़ुशी थी आहे, न त उमिरि गुज़री हुअसि दशकी सयाई में फंक्शन सेमिनार कॉन्फ्रेंसूं सॼी सिंध बल्कि पाकिस्तान में वेंदो रहियो आहियां। पर हिते इन करे ख़ुशी थी आहे जो हितां जी जेका प्रिंसिपल आहे प्रोफेसर लाला उहा ॼण मुंहिंजी न्याणी आहे, उन दावत ॾिनी, उन करे मां आयुसि ऐं हिते अची करे बेन था ख़ुशी थी। किताब जो मेलो ॾिठोसीं, छाकाणि किताब इल्म जो ख़ज़ानो आहे ऐं ही काइनात इल्म जे ज़रिए ई रोशन थी सघे थी, न त ऊंधा ई आहे, इल्म खां सवाइ कुझु बि कोन्हे। ऐं ॿियो औरतुनि जे हवाले सां औरतुनि में सुजागी आणण जे लाइ ज़रूरी हुयो त के फंक्शन कया वञनि। औरत जे हवाले से को सवाल मां पुछंदुसि त वुमेन डे आहे, पर हिन में जेका असां वटि ॿहिराड़ी में तालीम जो रुझान जेको वधे पियो ऐं यूनिवर्सिटी में बि तालीम माशाल्लाह वधे पई, पर हैरासमेंट जे जेके इशूज़ अचनि पिया, इन जे तव्हां इक़दामात छा करणु घुरिजनि? इहो त जेको आहे न, जेका इंतिज़ामिया आहे उन खे करणु खपे न। इहो इंतिज़ामिया जो फ़र्ज़ु आहे हरासमेंट खे रोके। न इहो त हिकिड़ी ॼण बदमाशी आहे ॼणनि खे तालीम खां रोकण जे लाइ, ॿार बोन जा वालदेन जेके न मोकिलींदा। इहा इंतिज़ामिया जी गफ़लत आहे, उन खे तवजो ॾियणु खपे त जीअं ॼणियूं आराम सां कॉलेज यूनिवर्सिटियूं एॾी एफर्ट्स कराए ॿारनि खे एॾो मथे आणीनि था, यूनिवर्सिटी पहुचाइनि था, पर जेकर इहो इशूज़ हूंदा त इन में जेको सो दिक़त थिए थी। हा, त ॾाढो दुख थिए थो। त इन करे मूं अर्ज़ु कयो त इहो इंतिज़ामिया जो फ़र्ज़ु आहे त इन हिरासमेंट वारे रुझान खे रोके, त जीअं न्याणियूं अॻिते वधनि। हा, त माहौल पुरसकून हूंदो त पुरसकून माहौल में ई तालीम हासिलु करे सघबी। जॾहिं टेंशन हूंदो, तकलीफ़ हूंदी त माण्हू तालीम हासिलु न करे सघंदो। पुट ये मेलो लॻो हिते फंक्शन जेको सो बुक्स फेयर हवाले सां तव्हां कुझु चवणु चाहींदव? जी सर, असां इहो चवणु चाहींदासीं अॼु हिते बुक फेयर हो। बुक फेयर मतिलबु वुमेन्स डे बि हो, त असां ॾाढो माशाल्लाह इंजॉय कयो ऐं ॾाढो ई मतिलबु असां मज़ो वरितो। वुमेन्स डे जे हिसाब सां असां इहो ॻाल्हाइण था चाहियूं त हिन ज़माने में मतिलबु औरतुनि खे तइलीम लाज़मी आहे। तव्हां हिन कॉलेज में तइलीम खां मुतमिन आहियो? जी जी बिल्कुलु मुतमिन आहियूं। को बि अहिड़ो कोई इशू वग़ैरह तव्हां? नो सर, नो सर, नो सर। पीसफुल माहौल जे हवाले सां? जी बिल्कुलु सर, सब परफेक्ट आहे। टीचर्स आहिनि माना सर माशाल्लाह सब परफेक्ट आहे। जी अल्हम्दुलिल्लाह। बुक फेयर लॻो आहे फेस्टिवल, इन हवाले कुझु तव्हां चवणु चाहींदव? अॼु बुक फेयर लॻो, असां हिते ॾाढो इंजॉय कयो। मुख़्तलिफ़ किताबूं हुयूं हर क़िस्म जूं ऐं काफ़ी स्कूल सारा कॉलेज हिते आया, ॾाढो घुमिया, फैमिलीज़ ॾाढो इंजॉय कनि बुक फेयर ते। तव्हां हिते स्टूडेंट आहियो? जी जी बिल्कुलु। तव्हां हिते पढ़ाई खां मुतमिन आहियो? जी जी बिल्कुलु। हिते तव्हांजी टीचर्स सीनियर्स या प्रिंसिपल? ॾाढी सुठी पढ़ाई थी थिए हाणे कॉलेज में, माण्हुनि जो कॉन्सेप्ट आहे इहो। तव्हां सम्झो था त पहिरीं खां वधियो आहे कॉलेज? जी जी बिल्कुलु वधियो आहे। जी जी। हिते पहिरीं स्टूडेंट घटि ईंदा, हाणे वधीक अचनि पिया, छा वजह आहे हिननि जी? वजह इहा आहे त थी सघे थो मैडम जी वजह सां, मतिलबु कॉलेज जी तब्दीली थी आहे। पहिरियां जेको रिटायर थी वियूं टीचरूं मैडम्स, उन्हनि जी वजह सां थी सघे थो ईअं हुअणु घुरिजे। बिल्कुलु। This college is the bestest college and the event I have got is the best one, and we have to push up Ma'am Lala to do these type of events more and more, because she motivate us in a single moment. She motivated us more. It's my first year, and to be true, I've enjoyed a lot here. This college is you increase students and time to time you just decrease? No, I'm increasing my stamina for the betterment of the college. It made me happy for doing this. And this college futurely you are bright? Yes, it will be bright my future, of course, if Ma'am Lala is with me, so I'm confidently here to do anything for her. To message to my student is that there are 3 days and we are enjoying here. If no one is there and they are watching us on our media, so please join us and made a part and be happy. What your benefit your books for the increase prices and you are the in future? In future that from internet we can brought up the information which is only point to point, but in books. ऐं में तमाम स्टूडेंट्स मुतमिन ऐं टीचर्स वग़ैरह ऐं सीनियर्स बि जेके आहिनि उहे तमामु एप्रिशिएट कनि पिया। ऐं कुझु असां मैडम खां सवाल पुछणु चाहींदासीं त हीअ हिननि जो हिते कीअं माशाल्लाह जेको सो फर्स्ट डे रहियो। मैडम अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मैडम तव्हांखे हीअ बुक फेयर कीअं लॻो ऐं तव्हां छा ते कुझु चवणु चाहींदव?
तमामु सुठो एक्सपीरियंस आहे ऐं जेको गर्ल्स डिग्री कॉलेज नवाबशाह आहे उहो शुरू खां ई जेको आहे वुमेन एम्पावरमेंट जे हवाले सां तमामु जेको आहे हिकिड़ो बेस्ट जेको एग्ज़ाम्पल चइजे उहो रहियो आहे त वुमेन्स डे हवाले जे ॾींहं ते इहे जेको आहे ॿ अलॻि अलॻि डिफरेंट जेके प्रोग्राम्स आहिनि उन्हनि खे अरेंज करणु एॾी वॾी जेको आहे मैनेजमेंट खे मोह ॾियणु ऐं तमामु हिकिड़ो तमामु बेस्ट जेके आहिनि फंक्शन्स वग़ैरह थिया आहिनि सुठी मैनेजमेंट आहे तमामु ऐं तमामु घणो असां इंजॉय बि कयो आहे ऐं बुक्स वग़ैरह ॾिसूं पिया ऐं बुक्स कुछ प्राइस में डिस्काउंट वगैरह ॾियो पिया या स्टॉल्स वगैरह डिस्काउंट बिल्कुल डिस्काउंट ते यानी 50% डिस्काउंट ते यानी लिटरेसी वाले जेके बुक्स मौजूद तकरीबन ऐं तमामु सुठी इदारनि जा जेके आहिनि पब्लिशर्स जेके आहिनि बुक्स ते वैरायटी वठी सघंदा अची बिल्कुलु वठी सघनि था तव्हां ॾिसो न बुक जो जेको आहे टाइटल तव्हां पढ़ी उहो ई तव्हांखे अट्रैक्ट कंदो तव्हां उहो ई पढ़ी तव्हां वठी सघो था भले उहो तव्हांजे कोर्स जो उहो बुक हुजे न हुजे कहाणियूं आहिनि या जेको त केर बि मुंहिंजे ख़्याल में त हिते इन्हनि स्टॉलनि ते जेकर हिकिड़ो दफ़ो विज़िट कंदो त उहो बिना बुक ख़रीद करण जे कोन रही सघंदो। जी असांजो ही गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज जी मां प्रोफेसर आहियां शाज़िया लुंड नालो आहे मुंहिंजो अदा हिते इहो आहे जो फस्ट टाइम ही तमामु मुंहिंजी 11 साल जेका मुंहिंजी जॉब आहे उन में मूं ही फस्ट टाइम ईअं ॾिठो आहे त असांजी प्रिंसिपल जेका लालो रुख आहे साहिबा उन ई 3 ॾींहं जो बुक फेयर स्पेशली बुक फेयर जे करे इहे 3 ॾींहं जेको आहे उन्हनि चयो त असां पंहिंजो हिते कोन फंक्शन था कयूं त उन हिसाब सां उन्हनि बसंत बि रखी छॾियो उन जे हिसाब सां उन्हनि स्टेज प्रोग्राम बि रखी छॾियो उन्हनि जे हिसाब सां वुमेंस डे स्पेशली जेको आहे वुमेंस डे जेको आहे 8 आहे मार्च जेको असां सभिनी जो औरतुनि जो ॾींहुं आहे बाक़ाइदे सो उनखे बि मल्हायो आहे ऐं तमामु घणा पूरे नवाबशाह जा मोज़िस आउटसाइडर्स मोज़िस ऐं उन्हनि सभिनी खे इन्हनि दावत ॾेई घुरायो आहे ऐं असां उन्हनि खे सुञाणूं बि कोन पिया अहिड़े तरीक़े सां असांखे तमामु वधीक नॉलेज थी आहे। मैडम ही फर्स्ट टाइम लॻो आहे ही फर्स्ट टाइम बुक फेयर त फर्स्ट टाइम आहे बाक़ी पहिरीं दौर में आपा मुसरत शाहीन जे दौर में आपा मुसरत हूंदी हुई उन जे दौर में जॾहिं असां स्टूडेंट्स हुआसीं तॾहिं मीना बाज़ार लॻंदा हुआ लतीफ़ डे मल्हायो वेंदो हो हाणे इहो ई मां इहो ई चवंदमि त असांजे कॉलेज में इंशा अल्लाह मैडम खे इन जे ज़रिए मां इहो मैसेज बि ॾींदमि त असांजो माना हर ॾींहुं कंटिन्यू कंदा रहनि ऐं लतीफ़ डे जेके बि असांजे सेलिब्रेट जेके डेज़ आहिनि स्पेशली उहे मल्हाया वञनि ताकी ॿारनि खे स्पोर्ट्स अवेयरनेस मिले स्पोर्ट्स डे आहिनि सभई शयूं मल्हाइणु घुरिजनि।